पीपल्स पार्टी सिंध जी वहदत सां केॾी सिंधी क़ौम सां गद्दारी कई आहे। इहो हक़ पीपल्स पार्टी खे कंहिं बि तरह सां नथो ॾेई सघिजे त हू सिंध खे इंतिज़ामी हवाले सां विरासत जी कनि। इहो अमल सिंध दुश्मनी ते मबनी आहे। असां इन खे कंडेम था कयूं, इन जी मज़म्मत था कयूं ऐं असां चऊं था त पीपल्स पार्टी जा जेके बि MPAs आहिनि उहे इन शइ ते इस्तीफ़ा ॾियनि ऐं सिंधी क़ौम कंहिं बि तरह सां अहिड़ो सिंध दुश्मन अमल फ़ैसिले ते अमल करणु न ॾींदी। असां अहिड़नि क़बिलनि जो घेराव कंदासीं ऐं एहतिजाज कंदासीं, मुसलसिल एहतिजाज कंदासीं जेतिरे ताईं हिन अमल खे रोकियूं नथा। ही सिंध खे विराइण जी हिकिड़ी शुरूआत कई वई आहे। असां सम्झूं था त सिंध जो को बि गैरतमंद माण्हू इन शइ इन वॾे वार खे बर्दाश्त न कंदो ऐं पीपल्स पार्टी हमेशह सिंध खे नुक़सान ॾींदा आहिनि। ही पीपल्स पार्टी चाहे थी त हू सिंध जे माण्हुनि जे मैंडेट जी तौहीन करे सिंध जे माण्हुनि सां गद्दारी कई आहे। उन जी हुनखे सिंधी माण्हुनि खे सज़ा ॾियणु खपे।